बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हिन वक्त अब्बास फार्म ते मौजूद आहियां ऐं अॼोकी जेका सूरत हाल आहे तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजी ॿनी जेका अब्बास फार्म ते हारपे जा 3 एकड़ कयल आहे। तव्हां कैमरा जी मदद सां ॾिसी सघो था त हिन में मुंहिंजो एक्सेप्टेड अंदाज़ो जेको हो सो 70 खां टू 80 मन मुझे उम्मीद ही आसरो त वाइतरी कणिक मुंहिंजी लहंदी। हिन बारिश चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं बारिश मींहुं जेको आहे सो रहमत खां ज़हमत बि थी वेंदो आहे। सो मूंसां ईअं थियो आहे। उम्मीद थो कयां त ॿियनि दोस्तनि सां ईअं कोन थियो हूंदो। हीअ जिन्स जेका आहे सा TD1 आहे। 17 अक्टूबर जी काश्त आहे असां काई आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु। हिन जो जेको मेन सबबु आहे किरण जो, जेको आऊं सोचां पियो त हिन में जेको भल हो, हिन जे हर संग में 4 दाणा ऐं 17 आणा पंहिंजो टिल कढी वियो, घर बि ठाहे वई कणिक। माशाल्लाह तमामु बहितरीनु। बहरहाल हींअर इहा पोज़ीशन आहे त आऊं तमामु घणो अपसेट ऐं ॾुखायल आहियां त मुंहिंजी कणिक किरी वई आहे। उम्मीद थो कयां त ॿियनि आबादगारनि सां इहो हशर कोन थियो हूंदो। वॾी महिरबानी दोस्तो।